गज़ा ते इसराइल जे हमलन में वधिक 433 फलस्तीनी शहीद, अंग वधी 3,500 थी वियो। हेल ताईं 13,000 फलस्तीनी जख्मी थी चुका। 12 औरतूं बि जख्मियुनि में शामिल। नौसायरत में मस्जिद ऐं खान यूनिस में स्कूलनि ते बमबारी कई वई। लिबनान जी मुज़ाहिमती तंज़ीम हिज़्बुल्लाह जा 3 इसराइली फौजी ठिकाननि ते हमला, टैंक ऐं जासूसीअ जा औज़ार तबाह। हिज़्बुल्लाह पारां इसराइली फौज जे गैलियल डिवीज़न खे निशानो बणायो वियो। अमरीकी सदर जो बाइडन खां पोइ बरतानवी वज़ीर आज़म जी बि इसराइल यात्रा। ऋषि सोंक जी इसराइली हममनसब नेतन्याहू सां मुलाक़ात। संदसि चवण त हमास शहरनि जे जानियुनि खे ख़तरे में विझी रही आहे। बरतानिया ॾुखी घड़ीअ में इसराइल सां गॾु बीठल रहंदो। पाक फौज ऐं एनडीएमए तरफ़ां फ़लस्तीनी अवाम लाइ इमदाद जी पहिरीं खेप रवानी। इमदादी सामान में 1,000 खैमा, 4,000 कंबल ऐं 3 टन दवाऊं शामिल। पाकिस्तान तरफ़ां मोकिलियल इमदाद सां गज़ा जे मुतासिरनि खे फौरी रिलीफ मिलंदो। इमदाद जी पहिरीं खेप इस्लामाबाद खां मिस्र जे रस्ते रवानी कई वई। उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में चक्रियूं। 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾेवट दौरान 4 जवान शहीद। ISPR जी पधिराई। शहादत जो जाम पीअंदड़नि में सिपाही नईम अख्तर, लास नाइक तबस्सुम, सिपाही अब्दुल हमीद ऐं सिपाही फरमान अली शामिल। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खे अल अज़ीज़िया ऐं एवनफील्ड रेफरेंस में गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾेई छॾियो। 24 अक्टूबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। एहतसाब अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ जी गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त जेकॾहिं नवाज शरीफ 24 अक्टूबर ते पेश न थियो त वारंट्स बहाल थी वेंदा। मुस्लिम लीग नून जो नओं जनम थियो आहे। 21 अक्टूबर ते नवाज शरीफ जी तारीख़ी आजियां कंदासीं। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पार्टी तराने जे लॉन्चिंग बाबति तक़रीब खे ख़िताब। मरियम नवाज चवे थी नवाज शरीफ खे ख़तम करण जे लाइ केतिरा ई आया ऐं हलिया विया, पर नवाज शरीफ अॼु बि मौजूद आहे। माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल मुस्लिम लीग नून जो आहे। मुल्क में नवाज लीग खां वॾी का ॿी पार्टी नाहे। दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्तीअ विच में ॾार नथी विझी सघे। सीपेक पाक चीन मज़बूत नातनि जो अक्स आहे। चीन सां समूरा नातनि खे वधाइण चाहियूं था। बेल्ट एंड रोड फोरम चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ बहितरीन वसीलो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकर जी बीजिंग में चीनी सदर सां मुलाक़ात दौरान गुफ्तगू। शी जिनपिंग जो चवणु आहे त चीन पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण चाहे थो। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ ऐं IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार सकरन वेझो ॻोठ माड़ी जलबानी पहुची विया। चढ़ाईअ दौरान मार्जीवेल चइनि ॻोठाणनि जे पोहरनि सां उज़र ख़्वाही। मार्जीवेलनि जे वारसनि जे लाइ 80-80 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ 20-20 लख रुपया माली इमदाद जो ऐलान। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त माड़ी जलबाणीअ में वॾो ज़ुल्म कयो वियो। वाक़े में जेको बि अहलकार मुलविस हूंदो उनखे क़ानून जे कचहरे में आंदो वेंदो। सिंध हाई कोर्ट कारूंझर जबल ट्रोड़े उन जे हदुनि में कंहिं बि क़िस्म जी कटाई न करण जो हुकुम ॾेई छॾियो। कारूंझर बाबति समूरियूं लीज़ूं रद्द। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच 15 सफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो। दरख़्वास्तुनि ते जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते बदल डिविज़नल बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालती हुकुम में ॼाणायो वियो आहे त कारूंझर जबल जी नीलामी जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। कारूंझर खे आलमी सक़ाफ़ती विरसे तौरु डिक्लेयर कयो वञे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में सॼी माइनिंग प्रोसेस खे रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुम मूजिबि जेकॾहिं कारूंझर जी कटाई थी त उन जा ज़िम्मेवार DC ऐं SHOs हूंदा।
कंहिं बि क़िस्म जी माइनिंग या एक्सवेशन थी त हुन जा ज़िम्मेवार सेक्रेटरी माइनिंग ऐं वास्तेदार अमलदार हूंदा। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत फातिमा फरडो क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि जे जुडिशियल रिमांड में 13 ॾींहनि जी वाध करे छॾी। मुख्य जवाबदार असद शाह, फयाज़ शाह ऐं कंपाउंडर इम्तियाज़ मीरासी डिस्ट्रिक्ट जेल मुंतकिल। हिन शख़्स खे विमन जेल सखर मुंतकिल कयो वियो। अदालत कठ घुराए पुलिस सहाफ़िन ऐं सोशल वर्कर्स खे धमकी ॾियण वारे केस में फयाज़ शाह खे 4 ॾींहनि जे रिमांड ते जेल उमाणे छॾियो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जे कागज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। ट्रिब्यूनल मुर्तज़ा वहाब ख़िलाफ़ दाख़िल समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियो। ट्रिब्यूनल मुर्तज़ा वहाब खे क़ियामाड़ीअ तां बि ज़िमनी चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी। तहरीक इंसाफ़ ऐं जमात इस्लामी जे उम्मीदवारनि कागज़नि जी मंज़ूरीअ खे चैलेंज कयो हो। जेकबाबाद वेझो ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर, माउ ॿिनि धीअरनि समेत अजल जो शिकार, 2 ॼणा ज़ख़्मी। हादसे में औरत कर्ज़बानो संदसि 5 वरियनि जी धीउ ख़ालिदा ऐं 3 सालनि जी अफ़शां फ़ौत थी वियो। संदन घर में कोहराम मतल। इसराइल जे ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीन सां एके जे इज़हार लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा, अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बनराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि समेत शहरनि मुज़ाहिरा करे रैलियूं कढियूं। फ़लस्तीनी जे हक़ में पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो। मलीर में सुखण थाणे जी हद में पोर्ट कासिम वेझो हथायल नींगर जे लाश जी सुञाणप न थी सघी। मेडिकल रिपोर्ट में नींगर सां बदफ़ैली जी तस्दीक थी वई। संदसि मौत जो कारण तशद्दुद ॾेखारियो वियो। पुलिस मूजिब नींगर खे अगवा करे बदफ़ैलीअ बाद लाश वीराने में फिटो कयो वियो। सुखण पुलिस सरकार जे फरियाद ते केस दाख़िल करे वरितो। मक़तूल नींगर जे वारसनि जी ॻोल्हा जारी। मलीर में मुराद महमद ॻोठ वेझो तेज़ रफ़्तार कार थंभे सां टकराइजी वई। नींगरीअ समेत 2 ॼणा फ़ौत, औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सुञाणप न थी सघी। नौशोरो फिरोज़ वेझो क़ौमी शाहराह ते नूरपुर स्टाफ वटि डाटसन जो मोटरसाइकिल खे टक्कर। 1 ॼणो फ़ौत, 2 औरतूं ज़ख़्मी। फ़ौतीअ जी सुञाणप नौजवान रज़ा मोहम्मद लगारी जे नाले सां थी। फ़ौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी औरतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गेरेले भरिसां ॻोठ अलीबाग गाॾही में घर जी भिति किरण सबबि 1 ॼणो फ़ौत थी वियो। 45 वरियनि जो मोर गाॾही मलबे हेठां अची सख़्त ज़ख़्मी थियो, जंहिंखे चांदका अस्पताल लाड़काने पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। खैरपुर जे ॻोठ सनड़ो रिंद जी रहवासी औरत 4 ॿारनि सुधो गुम, मुड़स पारां अग़वा जो शक ज़ाहिर। दुआ फातिमा 2 समेत अस्पताल मां गुम थी वई आहे। ॻोल्हा बावजूद संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। शक आहे त ज़ाल खे 2 सुधो अग़वा कयो वियो आहे। औरत जे मुड़स आसिफ रिंद जो बयान। सखर में इंतजामिया जी मिर्च ऐं मसाला ठाहींदड़ फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ कार्रवाई। मसालनि में मिलावट जे इल्ज़ाम हेठि 3 फैक्ट्रियूं सील, 2 जवाबदार गिरफ़्तार। रेवेन्यू खाते, सिंध पुलिस ऐं सिंध फूड अथॉरिटी जी टीम गोलीबार में क़ाइम मिर्च ऐं मसालो ठाहींदड़ फैक्ट्रियुनि ते छापो हयो। मठियारी वेझो कचे में माछी ऐं खोसा बिरादरी जे धुरनि में बेले खाते जे ज़मीनुनि तां पैदा थियल तकरार निबरजी न सघियो। फायरिंग में मार्जीवाल फिदा हुसैन माछी जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो, रोड ब्लॉक, ट्रैफिक मुअत्तल। एसएसपी धरणे वारे हंध पहुची वियो। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं, ख़ातिरीअ बाद धरणो ख़त्म कयो वियो। नामियारो क़ानूनदान एसएम ज़फ़र 93 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। एसएम ज़फ़र गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बीमार हो।
मरहूम 1975 में लाहौर हाई कोर्ट बार ऐं 1979 में सुप्रीम कोर्ट बार जो सदर थियो हो। SM ज़फर जी जनाज़ नमाज़ सुभाणे अदा कई वेंदी। ICC वर्ल्ड कप जी 17हीं मैच में भारत बांग्लादेश के 7 विकेटन तां शिकस्त ॾेई छॾी। भारत बांग्लादेश तरफ़ां मिलियल 257 रन्सुनि जो हदफ़ 42 ओवर में पूरो करे वरितो। बांग्लादेश पहिरियों बैटिंग कंदे मुक़रर 50 ओवरनि में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 256 रन्सूं ठाहियो हुयो। लटन दास 66, तनज़ीद हसन 51 ऐं मोहम्मदुल्लाह 46 रन्सूं ठाहे नुमाया रहिया।